जी बिल्कुल, टाइम न्यूज़ जी टीम इन वक्त के बंद जे 18 मेल वटा मौजूद है। बंद जे मथा दबाव वारो जो सिलसिलो है वो जारी है। आपाशी खाते पारा बकरी खां कोड़े भाण के जो अहसास करा दिनो वयो। अज पानी जो वैकुरा जो वधन शुरू थिया आहिनि ऐं जेका समुंड जे छोलनि वांगुरु दरिया पंहिंजे मौजुनि में अची रहियो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त हिते इंतिज़ामिया मुकमल तौर ते गाइब आहे। सिंधु दरिया बखरी बंद ते मौजूद आहियूं, जेको तमामु घणो एहसास करार मिल रहियो आहे। घोड़नि वटां जेको कचो बंद आहे काफ़ी नुक़सान पहुची चुको आहे। कचो बिंडी वन वारे इलाइक़े में मौजूद आहियूं, जिते दरगाह ख़ैरशाह वारो इलाइक़ो आहे, जिते पानी के वहकरनि में इज़ाफ़े खां पोइ पानी जो आहे उहो आहिस्ता आहिस्ता दरगाह ख़ैरशाह तरफ़ जो आहे वधणु लॻो आहे। ही कादरपुर जो बचाव बंद है, लूप बंद है, कादरपुर लूप बंद के लॻो आहे जी। बरसात ऐं पंजाब खां ईंदड़ वहकरनि बाद सिंधु दरिया के बंदन ते दबाव वधी वियो। इंतिहाई हसास करार ॾिनल के बंद के 18 मील वटां पानी पाइण लॻो। बरसात खां पोइ बंद जी मज़बूती वारे कम में भी मुश्किलातूं पेश। कादरपुर के शंख बंद ते दबाव बरक़रार। लूप बंद सां पानी टकराइजण लॻो। कचो बिंडी वन वटि पानी वहकरनि में वाध बाद तेज़ी सां दरगाह ख़ैरशाह तरफ़ वधणु लॻो। बकरी बंद ते भी दबाव वधी वियो। पानी तेज़ी सां बंद के पाइण लॻो। कुड़ीजा भाण वटि भी बंद ते दबाव वहकरा बंद सां टकराइजण लॻा। आपाशी इंतज़ामिया गायब। सिंधु दरिया में 8 लाख क्यूसेक जो वहकरो चाचड़ा शरीफ वटां गुज़री रहियो आहे। 24 कलाकनि दौरान गुड्डू वटि पीक कंदो। शंख बंद, के बंद ऐं टोड़ी बंद समेत सभु बंद मज़बूत आहिनि। ख़तरे जी का ॻाल्हि नाहे। आपाशी वज़ीर जाम ख़ान शोरो जूं टोड़ी बंद ते मीडिया सां ॻाल्हियूं। जाम ख़ान शोरो चयो त गुड्डू वटि वधि में वधि 8 लाख क्यूसेक पानी पहुचंदो। असां सुपर फ्लड की तैयारी कई है। सख बैराज जा दर मथे करे छड़िया आहिनि। पानी कोटड़ी खां समुंड ॾांहुं छोड़ करण शुरू करे छॾियो आहे। पंजनत वटि पानी वकरा 5,27,604 क्यूसेक रिकॉर्ड। टिमोही वटि 5,43,579 क्यूसेक रिकॉर्ड किया विया। सिंधु दरिया में तुनसा वटि हेठां वकरो 2,03,613 क्यूसेक रिकॉर्ड। गुड्डू बैराज वटि विचोले दर्जे की बोर्ड बरक़रार। मथां वकरनि में मामूली वाध बाद 4,01,626 क्यूसेक पहुची विया। सख बैराज वटि नंढी बोर्ड बरक़रार। मथां वकरो 3,40,766 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पानी वकरा 2,44,283 क्यूसेक रिकॉर्ड किया विया। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात तबाही मचाए छड़ी। विज किरण समेत ॿियनि वाक़िअनि में 3 ॿारनि समेत 5 ॼणा फौत। रोड़ी में भित किरण सबबि 10 वरनि जो ख़ालिद, 11 वरनि जो दुर मोहम्मद ऐं शाहज़ेब शेख दबजी फौत। 2 ॿार ज़ख़्मी। सख पुलिस लाइन वेझो इमाम बारगाह जे छित किरण सबबि सजाद नियाज़ी फौत थी वियो। उमरकोट भरिसां ॻोठ भिडेली में विज किरण सबबि नौजवान मारू पुट नागो कोल्ही फौत। सनत ज़ाल मारवा ऐं शांति धी हीरो कोल्ही ज़ख़्मी। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। सदर, शारा फैसल, डिफेंस, कोरंगी, गुलिस्तान जोहर ऐं गुलशन इकबाल समेत ॿियनि इलाक़नि में वसकारो। बदीन में गुज़िरियल 24 कलाकनि खां जारी बरसात तबाही मचाए छड़ी। केतिराई कच्चा घर ड्रही पट। हेठाई वारा इलाक़ा पानी हेठि। सामूंडी पट्टी के सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। फसलुनि के नुक़सान। सखर के भी बरसात ॿोड़े छॾियो। पुराणो सखर, स्टेशन रोड समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में पानी तलाउनि जो ॾेक ॾियणु लॻो। बिजली फ़राहमी मुअत्तल। दादू में मुसलसल 7 कलाकनि ताईं बरसात बाद शहर जा मुख्य रोड रस्ता पानी हेठि अची विया। 20 फीडर ट्रिप थियण बाद बिजली फ़राहमी बंद। नौशरो फिरोज़ ऐं शिकारपुर शहर बरसात बाद तलाउनि जो ॾेक ॾियणु लॻा। ओबावड़ो, कंडियारो ऐं भिरिया सिटी में बरसात बाद रोड रस्ता पानी हेठि। कंदकोट, खैरपुर ऐं मेहड़ में भी बरसात। थाणा बुला खान में बरसात बाद नयूं वही आयूं।
सिंध जे बोर्ड मुतासिर इलाक़नि में वधीक बरसातूं सूरत हाल खे ख़राब करे सघनि थियूं। लाॻापियल इदारा हाई अलर्ट रहनि। मौसमियात खाते ख़बरदार करे छॾियो। कराची शहर समेत सॼी सिंध में 10 सेप्टेम्बर ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहण जी अॻकथी। कराची, मीरपुरख़ास, सांगड़, खैरपुर, नवाबशाह, दादू, मटियारी, टंडो मोहम्मद खान, टंडो अलहया, ठट्टो, बदीन, सजावल ऐं जामशोरो में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त दादू ज़िले जे जाबलू पट्टी में शदीद बरसातुनि सबबि बोड़ जो ख़दशो आहे। हब डैम में भी पानी की सतह वधी सघे थी। बोड़ मुतासिर इलाक़नि में वधीक बरसातूं सूरत हाल खे ख़राब करे सघनि थियूं। तेज़ हवाऊं कचनि घरनि, भितियुनि, बिजली जे थंभनि, बिलबोर्ड्स, गाॾियुनि ऐं सोलर पैनल्स खे नुक़सान पहुचाए सघनि थियूं। लाॻापियल इदारा हाई अलर्ट रहनि। कंहिं बि अणवणंदड़ सूरत हाल खां बचण लाइ ज़रूरी क़दम खयां वञनि। भारत सतलज दरिया में वधीक पानी छोड़ करे छॾियो। भारतीय हाई कमीशन तरफ़ां इतला ॾियण बाद पानी वसीलनि वारी वज़ारत बोर्ड जो अलर्ट जारी करे छॾियो। सतलज ऐं जनाब जलालपुर पीरवाला में तबाही मचाए छॾी। समय ॻोठ पाणी हेठि। जलालपुर पीरवाला शहर ॿुॾण जो ख़दशो। मस्जिदुनि मां ऐलान करे घर ख़ाली करण जो हिदायतूं। ज़िले इंतज़ामिया जो चवणु आहे त चनाब दरिया जो वहिकिरो ॿीहर मुल्तान जो रुख़ कंदो। 2000 खां वधीक माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। PDMA जो चवणु आहे त रावी, सतलज ऐं चनाब दरियानि में चाढ़ बरक़रार आहे। कादराबाद, गंडा सिंह वाला, सलेमानकी, हेडमराला, खानकी, पंजनद ऐं टिमोही वटि मथाएं दर्जे जी बोर्ड बरक़रार आहे। बोर्ड मुतासिर इलाक़नि में ज़रई एमरजेंसी लॻाइण जो ऐलान कयो वञे। कर्ज़ तॾहिं माफ़ थी सघे थो जॾहिं एमरजेंसी डिक्लेयर हुजे। बोर्ड मुतासिरनि जी बिजली जा बिल माफ़ कया वञनि। बोर्ड मुल्क में तबाही आंदी। पंजाब वधीक मुतासिर थियो। आलमी सतह ते बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ अपील करणु घुरिजे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुज़फ़रगढ़ में प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो चयो त केतिराई दोस्त मुल्क पाकिस्तान जी मदद करे सघनि था। आलमी सतह ते मदद में देरि थी त सूरत हाल ख़राब थी वेंदी। अपील जो प्रोसेस शुरू न कंदासीं त देरि थी वेंदी। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त चाड़ सबबि समुंड पाणी न खणी रहियो आहे। अॼु ऐं सुभाणे बरसाती पाणी निकाल करणु वॾो चैलेंज हूंदो। इंतज़ामिया तयारु आहे। अमलो ऐं मशीनरी ग्राउंड ते मौजूदु आहे। शहरी गैर ज़रूरी तौरु ॿाहिरि निकिरण खां पासो कनि। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो त चोकिंग पॉइंट क्लियर कराए छॾियूं आहिनि। नाला वही रहिया आहिनि। शहर जे 14 अंडर पासिस में इज़ाफ़ी पंप्स लॻाया विया आहिनि। मकानी इदारनि जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कयूं वियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट के 4 जजिस चीफ जस्टिस यहया अफरीदी के गडियल ख़त लिखी सुप्रीम कोर्ट रूल्स के सर्कुलेशन की ज़रिए मंजूरी ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। फुल कोर्ट के इजलास में शिरकत खां बि इनकार। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस आयशा मलिक तरफ़ां चीफ जस्टिस के ख़त लिखियो वियो। ख़त में चयो वियो आहे त 3 सेप्टेम्बर 2025 ते फुल कोर्ट इजलास के हवाले सां आगाह कयो वियो। इजलास रूल्स में तरमीम ते गौर लाइ हो। फुल कोर्ट इजलास ते असांजा ख़दशा उहे ई आहिनि जेके अॻु वधाया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट रूल्स 2025 के फुल कोर्ट इजलास में पेश न कयो वियो, न मंजूरी वरिती वई। आइन जो आर्टिकल 191 सुप्रीम कोर्ट के पंहिंजा रूल्स ठाहिण जो इख्तियार ॾिए थो। सुप्रीम कोर्ट इदारे तौरु मजमूई तौर ते इहो इख्तियार इस्तेमालु कंदी आहे। ख़त में चयो वियो त फुल कोर्ट जे तरफ़ां गौर ऐं फ़िक्र ऐं मंजूरी खां सवाइ उहे रूल्स कानूनी हैसियत हासिल नथा करे सघनि। चीफ जस्टिस यहया अफरीदी जे सरबराही में फुल कोर्ट इजलास सुप्रीम कोर्ट रूल्स बाबति तजवीज़ुनि ते गौर कयो वियो। इजलास अधु कलाक ताईं जारी रहियो। ज़रियनि मूजिबि इजलास जी पधिराई अॼु जारी कई वेंदी। ऐं नवाबशाह में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते एहतजाज। मुख़्तलिफ़ खातनि जा समय मुलाज़िम शरीक। अशरफ ख़ासकली जी अॻवानी में SM ख्वाजा ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। मुलाज़िम अॻवाननि चयो आहे त मुलाज़िम दुश्मन पॉलिसी क़बूल न आहे। सुभाणे मीरपुर ख़ास ऐं 10 तारीख़ ते हैदराबाद में लखे मुलाज़िम गॾु थींदा। जेसिताईं सिंध हुकूमत मुलाज़िम दुश्मन फ़ैसिला वापसि न वठंदी ख़ामोश न वेहंदासीं।